अलिफ लाम मीम अहसबन्नास अन युत्रकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा। एकड़ो भेरो बुलंद आवाज़ सां सिक जो दुरूद पढ़ो। अल्लाह पाक के दरबार में ये हाज़री कबूल मकबूल है। बिरादरान इस्लाम ॾिसे थो त कचे में कुर्ब लगा पिया है। हे कचो आहे, हेॾे बाबा हूअं केरु अचे, पर जाथे अल्लाह पाक जे प्यारनि जो रुगो गुज़र थिए त बि उहे जायूं आबाद थींदियूं आहिनि, पर जाथे चङी तरह कदम मुबारक लॻनि त उते त वरी अरंग ई ॿिया थींदा। रब करीम हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के आल मुबारक अहल बैत समूरा हज़रत क़िबला साईं सैयद ज़ुल्फ़कार शाह बादशाह उन्हनि जा कदम मुबारक लॻा आहिनि। इंशाअल्लाह ताला अल्लाह पाक सदन जे फैज़ में अञा वधीक बरकतूं फरमाए, सदन जे हावेली मुबारक खे आबाद फरमाए, सदन जे ग़ुलामनि फ़क़ीरनि खे रब करीम पंहिंजे नेमतुनि सां नवाज़े। दिल खे ख़ुशी लॻी पई आहे जो हिते अॼु अहले सुन्नत वल जमाअत जो हिकिड़ो अज़ीम शान मेड़ लॻो पियो आहे। अहले सुन्नत वल जमाअत असां जेके सुन्नी आहियूं न, ज़रूर कंहिं न कंहिं कामिल जे दामन में चिंबड़ियल हूंदा आहियूं। रब करीम जे कंहिं प्यारे अल्लाह वारे जे हथ मुबारक जे चुमण वारा हूंदा आहियूं। असांजे दिलनि में अल्लाह पाक जे रहमत ऐं बरकत ऐं उन जे करम सां का नूरानी सूरत मौजूद हूंदी आहे जंहिं मां असांखे रब जा जलवा मिलंदा आहिनि। बिरादरान इस्लाम, असां अहले सुन्नत वल जमाअत वारा कदह भी पंहिंजे मुर्शिद खे न घटि सम्झंदा आहियूं न हीरो सम्झंदा आहियूं। इहा आहे या न आहे? इहा तव्हांजे दिलनि जी ॻाल्हि जेका मां कयां थो सची आहे या न? असां में भले कहिड़ो बि हुजे, कचे जो ग़रीब हुजे, वीचारे खे को लेखे बि न, पर पोइ बि जंहिंजो मुरीद हूंदो, जेको मुर्शिद हूंदुसि, उनखे सही सबक उत्तम सम्झंदो, उनखे ताक़त वारो सम्झंदो, हीरो न सम्झंदो। ऐं इहे केई मिसाल आहिनि दिल्ली जे शहर में, दिल्ली जे शहर में अल्लाह पाक जो प्यारो हजरत ख्वाजा निजामुद्दीन औलिया, लक़ब कहिड़ो हुंदे? महबूब इलाही। माण्हू अदब खां नालो न खणंदा हा, इस्म न खणंदा हा, महबूब इलाही माना रब जो महबूब सॾींदासीं। पोइ हिंदू हा, अॼु खां समय साल अॻु जी ॻाल्हि आहे, वाणिया हा, जेको हिन महबूब जे मुंहं ते अचे, चेहरे मुबारक ते नज़र पए, कचहरी में अचे, अचे त वाणियो अचे, जे मोटे त मुस्लमान जी पोइ मोटे। मुस्लमान इहे कंदा आहिनि जो मुस्लमान थी विया दिल मुस्लमान थी वई त मुस्लमान आहे। बाक़ी हीअं कहिड़ा प्रकार ॾिसे थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त अल्लाह पाक तुंहिंजी सूरत न ॾिसंदो आहे, रब करीम तुंहिंजो चेहरो न ॾिसंदो आहे, अल्लाह अॻ में तुंहिंजा अमल न ॾिसंदो आहे, अॻ में तुंहिंजो क़ल्ब ऐं दिलि ॾिसंदो आहे त इन में रब जी मोहबत आहे या न आहे।
अंदर सच्चाई आहे या नाहे, खुलूस आहे या नाहे, मदीने जे साईं जे लाइ तुंहिंजी दिल धड़कण वारी आहे या नाहे, अॻ में क़ल्ब ते नज़र थींदी आहे, दिल ते नज़र थींदी आहे, पोइ तुंहिंजे कम ते नज़र पवंदी आहे। जे दिल तुंहिंजी नूरानी आहे, मोहब्बत वारी आहे, मदीने जे साईं जे गुलामनि वारी आहे, त पोइ तुंहिंजा टुटल सजदा बि अलाए किथे पहुचंदा आहिनि। इहा जो साईं हार हली वाणिया पिया मुसलमान थियनि त वाणियुनि जो हिकिड़ो बादशाह हो, राजा हो, उनखे वॾी कावड़ लॻी, परे रहंदो हो। उन लश्कर कढियो त लश्कर वठी वेंदुसि, लश्कर वठी वेंदुसि, दिल्ली त फतह कंदुसि, पर इन फ़कीर खे मारींदुसि। असांजा वाणिया मुसलमान थो करे, असांजे दीन खां बरख़िलाफ़ माण्हुनि खे फेराए थो। हाणे साईं बादशाह काॾे, अॼु वॾेरा था चप पवनि त भई धरती ट्रामो करे था छॾनि, पर वॾेरा त थिया वॾेरा आहे, पाड़े जा चोर था चप पवनि त बि ॾिसे थो त रोज़ बि ॾाढो मथो। वो तो बादशाह हो, लश्कर लश्कर वठी निकतो, मनसब हणदो पियो अचे, लाफ्ज़ नहीं कंदो पियो अचे, खुले आम चवंदो पियो अचे त दिल्ली पुॼां त इनखे मां न छॾींदुसि। हाणे जेके गुलाम हुजनि, फ़कीर हुजनि, सोना फ़कीर त वीचारा फ़कीर थींदा आहिनि न, उहे जेके हूंदा आहिनि ईअं घुराईंदा आहिनि त बंदूकूं लठूं कुहाड़ियूं खयूं वेठा हुजनि, उहे त अल्लाह अल्लाह करण वारा, उहे त ज़िक्र पढ़ण वारा हूंदा आहिनि, उहे त नमाज़ूं पढ़ण वारा हूंदा आहिनि। उहे अची चिमिड़िया, साईं ज़ालिमा, काफ़रा, दुश्मना, तुंहिंजे साड़ में थो अचे, तोसां विढ़ण थो अचे, साईं त निकिरी हल, अल्लाह ॼण असांजो साथ तो में रखियो आहे, तूं आहीं त असां सभु आहियूं, हे दीन जूं बहारूं हलंदियूं पयूं, तूं हूंदे हे ज़ालिमा, हे तकलीफ़ जे, हे शहीद करे विझे, हे का ईअं करे विझे, पाण चुप कयूं ते वेठा वो मंज़िलूं हणंदो थो अचे। जंहिं महिल ॿ या टे मंज़िलूं अधु पंध ते हो, फ़कीरनि ज़ोर कयो, पाण फरमायूं त दिल्ली दूरस्त, लफ़्ज़ मुबारक ये फरमायूं त इहो दिल्ली अचे थो त मां दिल्ली पुॼां, दिल्ली फतह कयां ऐं उते तकलीफ़ ॾियां ख़्वाजा निज़ामुद्दीन खे। पाण फरमायूं त दिल्ली परे अथसि, परे अथसि। सोना मंज़िलूं हणंदो पियो अचे, हिकु मंज़िल जो पंधो त इज़राइल पहुतो, जंहिंखे को रोके न सघे। हर कंहिं ॾे ईंदो, पर मोमिन ॾे ईंदो त ॿियो क़िस्म आहे, जे काफ़िर ॾे वेंदो त ॿियो क़िस्म आहे, गाफ़िल ॾे वेंदो त ॿियो क़िस्म आहे। सोना मदीने जे साईं जा उम्मती, निमाज़ूं पढ़, ज़िक्र कर, इहो टाइम अचणो थी, जे हयाती सॼी निमाज़ूं ठाहे पढ़ई, ज़िक्र अल्लाह जा कयई, क़ुरान मजीद पढ़ी त पोइ सम्झाए त इन महिल तूं इज़राइल जी सूरत न ॾिसंदे, पंहिंजे मुर्शिद कामिल जी सूरत ॾिसंदे। फरमायूं त दिल्ली दूरस्त, दिल्ली परे अथसि, न पहुचंदो। हिकु मंज़िल ते हो, इज़राइल आयो, कंहिं माण्हू धक न आयो, ख़ुदा ई धक लॻो, मरी वियो, रोईंदा पिटींदा मोटी विया। सम्झे थो त अल्लाह वारनि जी ताक़त छा आहे, उन्हनि जी दुआ छा आहे। हाणे हिन ज़माने ॾे वठी थो अचाए, हिन ज़माने में पंहिंजे मुर्शिद कामिल जी ॻाल्हि थो ॿुधायां। हाणे जीअं कश्मीर में गंदकोट में ज़ुल्म लॻो पियो आहे न, माण्हुनि जा बच्चा अखियुनि जे आॾो खयूं था वञनि, अखियुनि जे आॾो खयूं था वञनि, रोड में था खयूं था वञनि। अड़े हिंदुस्तान जा वाणिया खणनि हा त ॾुख न थिए हा, उहे दुश्मन आहिनि, कलमे पढ़ण वारा, उहे दुश्मन वारा कम कनि त ॾुख न थींदो। तोखे असांखे त थिए न थिए, मदीने जे साईं खे थींदो, महबूब के दुख थींदो। ख़ैर इहो धाड़ेल थी आहे, पोइ हेॾे बरोट वेठा आहिनि मुंगेरी, उन्हनि जो विझाई हिकिड़ो ॻोठ जो धाड़ेल थियो, वञी धाड़ेलनि सां रहियो, नौजवान हुजे, नओ
दाढ़ी लथस तरू तबियत वो गोठ में हिकड़े साईं विड़लो माण्हू थींदा आहिनि गोठ में कंहिं न कंहिं सां रंधिणो साम्हूं हूंदो आहे ईअं धाड़ा हणंदे धाड़े लंदी राति ई ख़त लिखियईंसि गारियुनि जो भरियल ख़त लिखियईंसि त वेहण वारी जाइ ते हो नालो लिखी मोकिलियईं वेहण वारी जाइ ते गोलियूं हणंदो मां अचाए थो प्यार थी अब धाड़े लड़ना केर बुझे ये तो वो टाइम हो जो को पेपर को को निकलंदो ई कोन काॾे वञे कंहिंखे तव्हांजे पुलिस मिलण जहिड़ी कान फौज हिन जे चवण ते अचे कान ग़रीब जी वाह कोन चई पंहिंजे मुर्शिद कामिल ॾे छू न वञा उहो ख़त में खयूं आयो दरगाह आली हज़रत मशहूरी शरीफ से आयो मशहूरी शरीफ वाला साईं मुर्शिद कामिल मस्जिद शरीफ में वेठा सबक ॾेई दर्स हदीस ॾेई फारिग थिया हिन जे अंदर में हूरा कूरा गरीब रोए पियो रोईंदे साईं बादशाह खे ख़त ॾिनई हे साईं असांजे ॻोठ जो धाड़ेल थियो आहे उन लिखियो आहे साईं उन लिखियो आहे पाण फरमायो न रो निंधड़ का नायूं ख़त पढ़ियो उन ख़त ॾिनो पढ़ियो पढ़ी हीअं मरोटियो ख़त मरोटे फरमायो खण जाते तोखे चई अथई गोलियूं उते लॻंदसि हे बादशाह ॿुध अल्लाह वारनि जो बादशाह चए त इहो साईं फरमाइश मोटी वियो थोड़ा हे अचनि पिया काॾे जुदा थी विया चार ॼणा अचनि पिया फौज लिकी वेठी हुई चारई उन जो रुख चढ़ी विया टिनि खे हीअं मारियईं मिल्टी मारियो हिन खे चऊं त भागोड़े हीअं जो भागोड़े हिन सम्झो त मूंखे छॾे ॾिनो अथऊं भागो भागो त पोयूं जो गोलियूं हयऊंसि त उते लॻियसि जात जा लफ़्ज़ निकिता हे थी तुंहिंजा असांजा मुर्शिद सोनो इमाम तो मुर्शिद जो मुर्शिद आहे सैयदना इमाम आली मकाम तो मुर्शिद जो मुर्शिद आहे छा शान जो मदीने जो सोनो साईं फरमाए त मंजा अल्लाह मंजी हुसैन सा मोहब्बत ओ मंजा रब तू भी हिन सा मोहब्बत फरमाए जेको मुझे हुसैन सा मोहब्बत करे उन्हें सा भी मोहब्बत करना फरमाए इनी दर्जे के छातो समझे पाण फरमायूं त बुधो ओ दुनिया वारा बुधो मजा गुलाम बुधो असहाब बुधो त हे बई मजा शहजादा हे बई मजा प्यारा हे बई मजा बचड़ा हजरत इमाम हसन ऐं हजरत इमाम हुसैन ये बई जन्नत जे नौजवानन जा भी सरदार जन्नत जे नौजवानन जा सरदार वो जेके जन्नत जे नौजवानन जा सरदार रात जो रोइन मदीने जो सोनो घोट बजे हावेली मुबारक बहु हुजरे मुबारक बहु थी अचे अम्मा खातून जन्नत के फरमाए मह जो हुसैन छोथो रोए अम्मा साण रोई दे मजा बाबा मिठा तू परेशान न थी हे नंढड़ो बार नंढड़ा बार रोईंदा है न पाण फरमायूं त न मजे हुसैन के नरवारी नी कर जो माखे करार नहीं दुआ इने महबूब जो छा तो समझे हयातुन नबी पर हाणे बुध हे हिकड़ो ॿियो रुख तो बुधाया है हिकड़ी तोखे अंदर जी हिकड़ी गाल तो बुधाया सुना जेके महबूब थींदा है न उहे हमेशा माणा कंदा है महबूब जेको हुंदो आ वो नाज कंदो आ ऐं जेको मुहिब हुंदो आ जेको आशिक हुंदो आ उन जो वरी दस्तूर आ त पंहिंजे महबूब जे लाइ कुर्बानी ॾींदो आ इहो दस्तूर आ मोहब्बत सो हुजे अरे लैला जे लाइ मजनू कुर्बानी ॾेई सघे थो ऐं ससुई
पंहिंजे कुन्हर जे लाइ जबल झागे साह ॾेई सघे थी। मारवी जहिड़ी कमज़ोर औरत महिलातनि में पंहिंजे मारवी जे लाइ पंहिंजो सत बचाए सघे थी। फरहाद पंहिंजी शीरीन जे लाइ जबल ॾारे सघे थो त सुहिणो इमाम पंहिंजे महबूब रब जे लाइ बि पंहिंजा बच्चा कुर्बान करे सघे थो। न त ताक़त हुई। इहो महबूबनि जो कमु आहे। अल्लाह साईं फरमायो, मदीने जे घोट फरमायो त अल्लाह पाक हिकिड़ो महिमान खानो ठाहियो आहे, उनजो नालो रखियो अथई जन्नत। जन्नत असां जेकॾहिं कोई महिमान खानो ठाहियूं त पंहिंजे महिमान खे इनाम ॾियूं त का भले में भली खे ठाहींदासीं। जंहिं आसमान ठाहिया, जंहिं सिज बनाया, जंहिं सितारा बनाया, जंहिं ज़मीन बनाई, जंहिं समुंड बनाया, जंहिं दरिया बनाया, अरे ॿिए खे न ॾिस हे दरिया सां कंहिं माण्हू कुटियो आहे छा? रब जी कुदरत आहे। एॾी कुदरत वारे मालिक जेका जन्नत ठाही आहे, फरमाए थो त इन्ही में अंदर हीअं घिरंदे त हर शइ तुंहिंजी मटिजी वेंदी। कुराड़ो हूंदे त जवान थी वेंदे, बद शक्लो हूंदे त सोहणो थी वेंदे, ऐं थक न थींदी, बीमारी न थींदी, मौत न ईंदी। इहा जन्नत आहे न। तुंहिंजे असांजे लाइ त सस्ती आहे। तोखे असांखे निमाज़ ते मिलंदी। असांजा ये इम्तिहान तो रही न, ये बादशाह जो ॻाल्हियूं आहिनि। करबला शरीफ मशहूर शरीफ वाला साईं पिया फरमाइनि त ए करबला, करबला जी मिट्टी तुंहिंजे मथां असां 12 बचे कुर्बान थियो त ते महबूब जे बचण जो मुक़दस रत मुबारक हारियल आहे। इहा त उन्हनि जी ॻाल्हि आहे। तुंहिंजो असांजो इम्तिहान कहिड़ो आहे? निमाज़ पढ़ूं था, 5 भेरा रब करीम जो सदा पढ़ूं था, वरी जॾहिं पढ़ूं था त ॻाल्हि ई न कुझु। असांजी त वरी अहिड़ी निमाज़ आहे जो सॼे जहान जा ख़्याल ओॾी महिल ईंदा आहिनि। जीअं हिकिड़े वापारी कहूं हिकिड़ो आलिम तकलीफ़ करे त निमाज़ में ॾाढो फ़ाइदो आहे। हुन चयो हा हा जाई बि फ़ाइदो आहे। मां जॾहिं सोमाणी निमाज़ पढ़ंदो आहियां, पढ़ंदो सोमाणी आहियां, पोइ सॼे ॾींहं जी रखत मूंखे यादि अची वेंदी त कंहिंखे कंहिंखे ॾिनी अथमि। पर आशिक़नि जो निमाज़ ॿुधायां। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने जे साईं जो पहिरियों मुरीद, जंहिंखे सरकार फरमाइनि पिया त अबू बकर अॼु गार में गॾु आहे, सुभाणे मज़ार में बि गॾु हूंदे, ॿुधाए थो छॾाए जन्नत में बि मज़ा गॾु। जेकॾहिं मदीने जे साईं जा ॿिया फरमान सचा आहिनि त हे फरमान बि सचो आहे। हीअं जो निमाज़ पढ़ंदा हुआ त ॾिसण वारा ॾिसंदा हुआ। ईअं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला रोई रोई रोईंदे रोईंदे आवाज़ बंदि थी वेंदा हुआ। क़ुर अहिड़ो पढ़ंदा हुआ जो पाड़े वारा ईंदा हुआ, पर एॾो त ख़शियत सां बीहंदा हुआ जो माण्हू चवंदा हुआ त का काठी गुतल आहे, इंसान न बीठो आहे। सुभान अल्लाह। इहे निमाज़ आहिनि न। हज़रत उमर फारूक निमाज़ पढ़ंदा हुआ जंहिंमें रब क़यामत जा बयान कया आहिनि, उहे आयतूं पढ़ंदा हुआ। अल्लाह जे जलालत वारियूं आयतूं पढ़ंदा हुआ, रब जे अज़मत वारियूं आयतूं पढ़ंदा। रोई 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 हिकिड़े दफ़े किरी पिया, बेहोश थी विया। निमाज़ूं मौला हैदर करार खे त तीर लॻो। निमाज़ूं त इहे तीर कढनि पिया माण्हू त तमामु तकलीफ़ जे भई न पिया कढी सघनि। पोइ सभिनी सलाह कई त निमाज़ पढ़े त पोइ कढिजो, छो त इहे मुड़ुस अलाह अकबर कढा त हर शइ विसरी वेंदी। हीअं जो निमाज़ में बीठा, सजदे में विया, टंग मुबारक में तीर छिके कढी वरितऊं। ख़बर कान पई आहे उन सुकून सां, उन इत्मीनान सां, उन आराम सां, उन इश्क सां, उन सिक सां निमाज़ अदा थींदी थी रहे, हेॾो रत वहंदी थी रहे। जंहिं सलाम मल्हायो अथऊं, पंहिंजे मथां माण्हू ॾिसी फरमाइनि था भला तीर कढण आयो छा? चइसि तीर त निकिरी वियो। इहे निमाज़ूं आहिनि न। हाणे मच्छर थिया आहिनि 9 ॾींहंनि खां पोइ मशहूर नाला साईं तहजुद पढ़ंदा हुआ। रात जो 1:30 बजे ही जो बीहनि त बरकातूं मस आज़ान ताईं थियनि, मच्छर अचनि, खुरियूं खाई वञनि, पेरनि खे पटनि, रत मुबारक वही पए। सुबुह जो अमड़ चढ़ंदी त तॾो धोईंदी हुअसि, मुसलो धोईंदी हुअसि। पोइ हिकिड़े ॾींहुं अर्ज़ु कयो मां साईं हेॾा मच्छर आहिनि, गर्मी आहे साईं, पटनि खां असां मुसलो धोईंदा। पाण फरमायो रब ॾिसे थो त मूंखे ख़बर ई कान्हे। ये असांजा इम्तिहान। हुते इम्तिहान कहिड़ो
महबूब फरमाइनि था त इन जन्नत में वञणो थी त तरारनि जी छांव में लॻणो अथई, तरारनि जी छांव। न त हिकिड़ी हिकिड़ी शइ जो हिसाब थी, नमाज पढ़ंदे तुरंदी, रोज़ा रखंदे तुरंदा, उन छाणी में गुज़रंदा, उन में ख़ुलूस ॾिठो वेंदो, उन में रब जो इश्क ॾिठो वेंदो, उन में जेको आहे हुज़ूर क़ल्ब ॾिठो वेंदो, हर अमल तोड़ियो वेंदो। पर जेकर शहीद थो थिए ऐं तरारनि जी छां में पंहिंजे रब ॾे थो वञे, अलाह से फरमाए थो सभ त इनाम थी, पहिरियों इनाम इहो थी, अरे अलाह छा कयो हुई, पर सिर असां ते घोरियो थी, वञ त हिसाब ई कोन्हे। न तुझी नमाज तुरे, न तुझो अमल तुरे, तू बिना हिसाब जे हलियो वञ, तुझे पहिरें फुड़े सां सब शइ तुझी वई, बे फुड़े सां अल्लाह पाक फरमाए थो आ हज़रत मूसा अलैहिस्सलाम जहिड़े जलील क़दर पैगंबर दाऊं कयूं त मांखे ज़ियारत कराए, आ शहीद तोखे हिते ई ज़ियारत कराए। 70 ॼणा दोज़ख वारा बि कढियूं वञ, गुरु भी अल्लाह छा छा इनाम, ये त शहीद जा आहिनि, आम शहीद जा आहिनि। त जेको शहीद जो सरदार आहे, जन्नत जे नौजवाननि जो सरदार आहे, उन्ही जो इम्तिहान बि त अहिड़ो आहे न। इहो इम्तिहान आहे, इम्तिहान इमाम आली मक़ाम जो आहे, वो इम्तिहान इहो आहे त ॾिसूं अॼु मैदान रखियो अथसि, नंढड़ो हो, विलादत थी ही त मदीने जे साईं खे असां ॾसे छॾियो हो त तुंहिंजे हिन बचड़े खे उमत शहीद कंदी, हिननि ते तरारूं हलंदियूं, हे असांजे लाइ सिर ॾींदा, त हथड़ा कोन खयां ही त रब अहिड़े ॾुख खां त बचाए। मौला हैदर करार त उन गया इन मैदान ते रोइन पिया, फरमाइन पिया हिते मुंहिंजे हुसैन जो खीओ लॻंदो, हिते हे टपू लॻंदो, हिते असगर साईं शहादत थींदी, हिते हे थींदी, और रोइन पिया। पर ईअं न पिया फरमाइन त कलम खे टार, लोह महफूज़ लिखे खे मटाए, इहो ॾुख केरु सहंदो, पाण इहो पंहिंजे रब जे लाइ क़ुर्बानियूं कयूं वेठा हा। हुननि जो त मुहकारो हो, लिखनि था त 3 इम्तिहान आहिनि, टिनी गुरूहनि जा इम्तिहान आहिनि, हर कंहिंजो पंहिंजो इम्तिहान आहे। आशिक़नि जो इम्तिहान इहो आहे, मोमिननि जो इम्तिहान इहो आहे त उहो कामयाबी न चाहे, कामयाबी खे बि न ॾिसे, नाकामी खे बि न ॾिसे, पंहिंजे सिर खे बि न ॾिसे, पंहिंजे नुक़सान खे बि न ॾिसे, उन जो इम्तिहान रब इहो वठंदो आहे त ॾिसां मह जे लाइ पंहिंजी जान केतिरी थो विड़ाए, उन जो इम्तिहान इहो आहे। ऐं जेके विढ़नि था ज़ालिम, ज़ुल्म था कनि, लावारिस था सम्झनि, उनके समझंदा त जॾो ज़ुल्म कंदासीं करे वेंदासीं, उन जो इम्तिहान इहो आहे। रब फरमाए थो तूं ज़ुल्म कर, अरे तूं दोज़ख में वधंदो थो वञे, वधंदो थो वञे, वधंदो थो वञे। हे बि उहो न त महबूब जो बदिलो हथ खणे हा त इते ईअं काथे थिए हा, पर इहे वाइदा हा, इहे जायूं लिखियल, इहे अंग लिखियल हा। सुहिणा को बि मग़रूर न थिए त मतां इम्तिहान लॻे त हर कंहिंजो विच निकिरी वञे। इहो आमिर बिन सअद जेको इते सिपह सालार हो, हज़रत साद रज़ी अल्लाह ताला अन्हु जो पुटु आहे, मदीने जे साईं उनखे उहद जी जंग में फरमायो हो, तीर पिया ॾियनि, चोटू हो, काफ़िरनि खे तीर पियो हणे, हज़रत साद पाण फरमाइनिसि पिया चुट साद चुट, काफ़िरनि खे मां अबूअ मां थो थो घोरियां। उन्ही जो बचड़ो आहे, उन्ही जो पुटु आहे, ख़बर पई त काॾे थो वञे। अल्लाह ताला शन राज़ी रहे, सोना रब राज़ी रहे। हे करबला जो जेको वाक़ियो आहे, इन में हुसैनियत ज़िंदाबाद आहे। महबूब जे बचड़े यज़ीद खे न मारियो, यज़ीद दाइब खे मारियईं। अॼु जेकर नमाज़ बि न पढ़ूं, उहा बि असां तो माफ़, पटे बोला पढ़नि, रमज़ान शरीफ़ जे तो रोज़ा न रखूं त न, पर खुले आम जेको आहे बेद भी रमज़ान जी भी कयूं, पानी भी असां पियूं, चायूं भी असां पियूं, वरी को चए त उन ते टोकू भी असां कयूं, चोरियूं भी असां कयूं, झेड़ा भी असां कयूं, हर इस्लाम जो उसूल लताड़ियूं भी असां, हुसैनी भी असां, इमाम हुसैन साईं जा हुदार भी असां, चरस भी असां वटि, सिगरेट भी असां वटि, नशा भी असां वटि। माखे दस त जॾहिं सैयदना अमीर हमज़ा साईं शहादत माणी
एडा मदीने जे साईं के प्यारा हा, एडा मदीने जे साईं के प्यारा हा जो पाण आया मदीने शरीफ में हर घर में रोज राड़ो हो 70 शहीद थिया हा। पाण फरमाए तो मुझे हमसे ते कोई कोन थो रोए, कोई कोन थो रोए। असां सगुरा आशिका पंहिंजा बचड़ा कढी चऊं तो केर भी पंहिंजे पुट ते न रोए, पंहिंजे भाउ ते न रोए, को पंहिंजे मुड़ुस ते न रोए। काई असांजी जेको रोए महबूब जे चाचे साईं ते वञी रोए। एॾो प्यारो हो। पाण फरमाइनि पिया त जेकॾहिं सफ़ियत जो यानी अम्मा जे घरवारी जे दुख जो ख्याल न हुजे हा त दुआ घुरा हा त अल्लाह साईं गतरा गतरा बूटी बूटी करे सा क़यामत जे ॾींहुं का बूटी हुत खणंदा, का हुतो खणंदा, का हुतो खणंदा। जेदी शहादत दर्दनाक हो जा ओडो दर्जा वरी वधी को दे। ओ मागे दस सच चवंदा से न वणंदा से। मदीने जे साईं साहब क़ब्र में फरमायो त मुंहिंजो चाचू आ, प्यारो आ, निकरो मदीने जे घेजन में पियो न कयो पछाड़ी सीनो कोटियो। काथे आ? रोइण जो हुकुम आ, रोइण जो हुकुम आ। मुसलमान रोइण जो हुकुम आ। रो जज़ो फज़ो न कर जेसी ताईं तू पंहिंजे उसूल ते पंहिंजे इस्लाम जे अरकान ते मज़बूती न कंदे त हिन इस्लाम खे जेको आहे औज कीअं थींदो। इहो औज तॾहिं थींदो इस्लाम खे जॾहिं तूं असां इस्लाम ते मज़बूत बीहंदासीं। इस्लाम ते मज़बूत तॾहिं बीहंदासीं जॾहिं मदीने जे साईं सां मोहब्बत थी। अल्लाह ताला तव्हां असांखे सभिनी खे इहा मोहब्बत नसीब फरमाए, तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।